अस्सलाम वालेकुम नाज़रीन अमीर ॾिसी रहिया आहियो सिंधी सास टीवी चैनल। महिरबानी करे जंहिं दोस्त वटि मुंहिंजो चैनल सब्सक्राइब न आहे थियल त चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करे। नाज़रीन, किंग ऑफ सिंध सिंगर मुमताज़ मौलाई जी चाहींदड़नि लाइ वॾी ख़ुशख़बरी जी ॻाल्हि आहे त किंग ऑफ सिंध सिंगर मुमताज़ मौलाई जो हिकु बहितरीनु गानो हल्के हुया ज़माना जेको रिलीज़ थी चुको आहे। नाज़रीन, वरी ॿीहर तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त किंग ऑफ सिंध सिंगर मुमताज़ मौलाई जो हिकु नओं गानो हल्के हुया ज़माना जेको रिलीज़ थी चुको आहे। जे अगरि तव्हां इहो गानो ॿुधणु चाहियो था त उन जो लिंक मुंहिंजे डिस्क्रिप्शन में ॾिनल आहे। जे अञा ताईं तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो त महिरबानी करे चैनल खे सब्सक्राइब करियो। उन सां गॾोगॾु बेल आइकन खे बि दॿाए छॾियो त जीअं मुंहिंजी हर नई वीडियो जी नोटिफिकेशन अव्हां वटि पहुची सके। महिरबानी।